सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी के निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं महबूब उमर जो अॼु जे हिन वीडियो में असां ॻाल्हाईंदासीं गूगल कीप के बारे में, जंहिंमें जेके कीप नोट्स भी चवंदा आहिनि ऐं गूगल कीप भी चवंदा आहिनि। हिकु गूगल जी बहितरीन एप्लीकेशन है जंहिंमें तव्हां पंहिंजा नोट्स सेव करे सघो था, उनखे जॾहिं बि चाहियो जिते भी चाहियो एक्सेस करे सघो था ऐं तव्हां पंहिंजे मोबाइल में, कंप्यूटर में, टैबलेट में किथे भी उनखे हलाए सघो था। सफ़ा इज़ी आहे, तव्हांजी मोबाइल में घणो करे त इंस्टॉल हूंदो ऐं काफ़ी दोस्त उन बाबति ॼाणंदा बि हूंदा ऐं जिन दोस्तनि खे ख़बर न आहे त उहे हिन वीडियो खे अॻिते ॾिसंदा आहिनि। उमेद आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अचो त शुरूआत कयूं। सभ खां पहिरीं तव्हां प्ले स्टोर ते वञो ऐं हिते लिखो गूगल कीप या सिर्फ़ु कीप ही लिखो। कीप तव्हांजे साम्हूं गूगल कीप जी एप्लीकेशन ईंदी, हिनखे इंस्टॉल कयो। कुझु ई देरि में ही इंस्टॉल थी वेंदी। इंस्टॉल करण खां पोइ सिंपल आहे, तव्हां एप्लीकेशन खे ओपन कंदो ऐं हिन में हिन जा कहिड़ा कहिड़ा फीचर आहिनि उहे असां ॾिसी था वठूं। सभ खां पहिरीं त हिन जो अहिड़ो इंटरफेस ईंदो, हुते टेक अ नोट ते तव्हां क्लिक करे को बि नोट लिखी सघो था ऐं मथे तव्हांजा ॿ बटन, हिकिड़ो तव्हांजे अकाउंट जो बटन आहे ऐं मथे तव्हांजो जेको ॿियो बटन आहे उन सां तव्हां वर्टिकल ऐं ग्राउंड व्यू करे सघो था। हिते को नोट सर्च करणु चाहियो त करे सघो था। उन खां अलावा तव्हां पंहिंजो अकाउंट चेंज करे सघो था ऐं वधीक जेके मोटा मोटा ऑप्शन आहिनि उहे तव्हांखे उन्हनि 3 लाइननि ते ॾिना विया आहिनि। सभ खां पहिरीं असां हिकु मिसाल तौरु नोट लिखूं था त असां जीअं हिते क्लिक कंदासीं, हिते तव्हां पंहिंजो टाइटल लिखो जेको तव्हां हिते लिखी था लिखणु चाहियो। त मिसाल तौरु लिखां थो मुंहिंजो नोट ऐं ही मुंहिंजो हिकु नंढड़ो नोट आहे। दोस्तों जीअं मूं ही ॾिसो तव्हांजे जे साम्हूं हिकिड़ो नंढड़ो नोट लिखियो आहे ऐं हाणे हिन ते जेकॾहिं आउं रिमाइंडर सेट कयां त करे सघां थो, हुनखे पिन करियां त करे सघां थो ऐं रिमाइंडर हिन तरह सेट थींदो। जीअं असां रिमाइंडर ते क्लिक कंदासीं, हिते तव्हां ॾिसो मूं रखियो टुमारो मतिलबु सुभाणे ऐं उन खां अलावा टाइम जेको आहे सो हिनखे रखां थो शाम जे टाइम ते, इवनिंग मतिलबु 6 बजे अची वियो। 18 माना 6, मुंहिंजी मोबाइल में 18 कलाकनि वारो सिस्टम आहे। तव्हां टाइम पंहिंजो सेट करे सघो था। मिसाल तौरु आउं रखां थो मूंखे सुभाणे 7 बजे शाम दारे मिले त तव्हां ॾिसी सघो था 7 ऐं हेठि रोज़ानी मिले न बल्कि हिकिड़े टाइम ते डज़ नॉट रिपीट। ओके, उन खां अलावा प्लेस आहे। प्लेस मतिलबु आउं ही चाहियां थो त हीअ नोट जेको आहे हिननि जी नोटिफिकेशन मूंखे कराची में मिले त आउं हुते कराची जी लोकेशन ऐड करे सघां थो। जी नोटिफिकेशन मिलंदी ऐं उते आउं इहो पढ़ी सघां थो। मिसाल तौरु असांजा केरु सामान घुराईंदो आहे त फलाणी जॻह ते वञो था ऐं तव्हां हीअ कमु करे अचिजो। उते असांखे जेकॾहिं असां हुनखे रिमाइंडर ते सेट करे छॾियो त असांखे उते नोटिफिकेशन ईंदी। दोस्तों हिन में मज़े जी ॻाल्हि, हिन में जेको ॿियो फीचर आहे, मज़े वारो फीचर उहो आहे त हिते असांजा जेके बि डिलीटेड नोट्स वग़ैरह हूंदा आहिनि उहे असां रिकवर करे सघूं था। मिसाल तौरु जेको असां हूअं त हिन में असां जेको कुझु नोट कंदा रहंदा आहियूं उहो गूगल ID सां सिंस थींदो रहंदो आहे, पर असां जेके डिलीट कया उहे असां डिलीटेड ते क्लिक करे ॾिसी सघूं था त असां कहिड़ा कहिड़ा डिलीट कया आहिनि, उन्हनि खे असां रिकवर करे सघूं था। ओके दोस्तों, हीअ तव्हांजे साम्हूं आहिनि, ॾिसो हे जेके मूं ठाहिया हुआ हिन में का शइ एॾी आहे कोन जो लिकाइजे। ओके, अच्छा हेठि जेके कुझु ऑप्शन आहिनि जिन में पहिरियों आहे फ़ोटो ते जीअं तव्हां क्लिक कंदो हे मथे तव्हांखे 2 ऑप्शन मिलंदा। एड इमेज खां पोइ टेक फ़ोटो ऐं चूज़ इमेज ते तव्हां क्लिक करे पंहिंजी गैलरी मां को फ़ोटो खणी सघो था ऐं टेक इमेज ते तव्हां क्लिक कंदो। जीअं तव्हां क्लिक कंदो तव्हांजी जेकॾहिं हिन एप्लीकेशन खे परमिशन ॾिनल हूंदी त कैमरा ओपन थी वेंदी ऐं तव्हां हिते पंहिंजो फ़ोटो उन ई वक़्तु कढी सघो था। ठीकु आहे, मिसाल तौरु मूं हीअ फ़ोटो कढियो आहे ऐं जीअं ओके ते क्लिक कंदोसि हिन में इन 2 ऑप्शन, हिकिड़ो रीट्राई ऐं हिकिड़ो ओके, हीअ मुंहिंजे साम्हूं हिन तरह शो थींदो। ओके, ऐं हेठि तव्हांखे कुझु ऑप्शन मिलंदा। जीअं तव्हां प्लस जे बटन ते क्लिक कंदो त तव्हांखे हेठि कलर मिलंदा, मुख़्तलिफ़ कलर आहिनि, लेबल आहे, इहो कोलेबरेट जेको आहे हीअ हिकु अहिड़ो ऑप्शन आहे जंहिंसां तव्हां पंहिंजे दोस्त खे ऐड करे सघो था त उहो तव्हांजे नोट में एडिटिंग वग़ैरह करे सघे थो, तव्हांजो नोट पढ़ी सघे थो। उनजी सिर्फ़ु तव्हांखे ईमेल लिखणी आहे। हिते तव्हां पेन जे आइकन ते क्लिक करे हिते कुझु बि ड्राइंग वग़ैरह करे सघो था, पंहिंजी सिग्नेचर ठाहे सघो था वग़ैरह वग़ैरह। हिते तव्हांखे 2 कलर ॿिया बि मिलंदा, हिकिड़ो रेड ऐं येलो कलर जेको हूंदो आहे कंहिं शइ खे हाईलाइट करण जे लाइ, त उहे तव्हांखे हिते मिलंदा। ऐं उन खां अलावा हिकिड़ो तव्हांखे ही
रेड कलर मिलंदो ऐं हीअ तव्हांखे मिलंदो येलो कलर कंहिं लाइन खे हाईलाइट करण। ऐं हीअ आहे असांजो रबड़ जेको उन्हनि सभिनी खे ड्राए छॾींदो। अच्छा, उन खां अलावा हिते तव्हां रिकॉर्डिंग करे महफ़ूज़ करे रखी सघो था ऐं टिक बॉक्स लॻाए सघो था। मिसाल तौरु तव्हां हिकिड़ी लिस्ट ठाहियो था, हुन में टिक बॉक्स, बहरहाल हुन जे बारे में ॻाल्हायूं था अॻिते हली। हिते असां लिस्ट ठाहियूं था हिकिड़ी, जीअं असां लिस्ट हिते क्लिक कंदासीं लिस्ट ते, ठीकु आहे। टिक हिते असां हिते लिस्ट ते पहुची वियासीं। हिते पहिरीं हुनजो टाइटल मतिलबु हुनखे उलवान ॾींदासीं। मिसाल तौरु आउं ॾियां थो सामान, ठीकु आहे। मूंखे बाज़ार मां कुझु सामान वठिणो आहे, ऐं हुते लिखी थो वठां मिसाल तौरु मूंखे छा करिणो आहे, बैलेंस, ऐं उन खां अलावा कार्ड वठिणो आहे। मिसाल तौरु आउं लिखां थो, मिसाल ते लिखां थो कार्ड, ऐं उन खां अलावा छा वठिणो आहे, चार्जर, ऐं उन खां अलावा ॿियो छा वठिणो आहे। मिसाल हिते तव्हां को बि सामान लॻाए सघो था, को मसइलो न आहे। हिते ईअं लिखी थो वठां को बि, मिसाल तौरु घर जो सामान लिखी था वठूं, ओके। त हाणे जेको जेको सामान तव्हां वठंदा वञो, हुनखे जीअं तव्हां टिक मार्क लॻाईंदो, तव्हांजे साम्हूं हू हेठि टिक थी वेंदो, टिक यानी बैलेंस भराए वरितो, कार्ड वठी लाथो, चार्जर वरितो। हाणे बाक़ी घर जो सामान वठिणो आहे, हुन खां अलावा बाक़ी जेके मूंखे लिस्ट में लॻाइणो हुजे सामान, त उहो आउं लॻाए सघां थो। त हीअ फीचर हिन में तमामु बहितरीनु आहे ऐं तमामु काराइतो आहे। उन खां अलावा हिकिड़ो ॿियो फीचर आहे जेको हिन में आवाज़ जो। हींअर मुंहिंजे मोबाइल में माइक लॻियल आहे, रिकॉर्डिंग पियो करियां, हुन करे आवाज़ कोन थो अची सघे। हिते तव्हां जेको कुझु रिकॉर्ड कंदो हुन माइक ते क्लिक करे उहो लिखिजी बि वेंदो, ऐं उन खां अलावा उहो टेप बि थी वेंदो, यानी तव्हांजो आवाज़ु टेप थी वेंदो। ऐं उहो तव्हां कंप्यूटर ते लॻाए या कंहिं ॿिए डिवाइस में लॻाए ॿुधी बि सघो था, केॾांहुं मोकिले बि सघो था। ऐं वॾी ॻाल्हि त हिन में तव्हां ड्राइंग कयो ऐं उहो बि तव्हां केॾांहुं मोकिले सघो था, फ़ोटो जी सूरत में उहो हली वेंदी। ऐं हिते तव्हां मिसाल तौरु जेकी ड्राइंग करियां थो ऐं हुनखे कुझु गाॾियूं अचियूं लकीरूं ॾी थो वठां, ईअं, ओके, तव्हां ॾिसी सघो था। ऐं को बि टाइटल कोन ॾिनो आहे। ऐं हिते जेकॾहिं तव्हां को अहिड़ो फ़ोटो अपलोड कयो जंहिं ते कुझु अॻु में ई टेक्स्ट लिखियलु आहे, ग्राफ टेक्स्ट ते क्लिक करे तव्हां हुनजी टेक्स्ट खे पंहिंजे टाइटल या तव्हां हुनजी पंहिंजी तेरी डिस्क्रिप्शन में ऐड करे सघो था, ओके। ही लेबल छा खे चइबो आहे? लेबल मतिलबु हर कैटेगरी खे अलॻि अलॻि तव्हां रखणु चाहियो था। मिसाल तौरु तव्हां शाइर आहियो, तव्हां अदीब आहियो, दानिश्वर आहियो, कुझु बि आहियो, तव्हां अलॻि अलॻि उन्हनि खे लेबल लॻाए सघो। मिसाल तौरु शाइरी ऐं अलॻि तो हिकिड़ो लेबल थो ठाहे वठां। हाणे जेकॾहिं मूंखे शाइरी लिखणी आहे मुंहिंजे नोट में, कॾहिं किथे शाइरी लिखणी आहे त आउं ही शाइरी आहे सईद हावी जी, सईद हावी जो यूट्यूब ते चैनल बि आहे, तमामु सुठी शाइरी ठाही, शाइरी कंदो आहे ऐं सुठो शाइर बि आहे, सुठो इंसान बि आहे, ओके। हीअ हिकु सिट मूं ठाही, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं हिनखे आउं लेबल लॻाइणु चाहियां त हिते आउं ते को इमेज वग़ैरह लॻाए सघंदो आहियां। टिनि डॉटनि ते क्लिक करे हिते लेबल ते जीअं आउं क्लिक कंदुसि त हिते शाइरी जो लेबल लॻाए थो वठां हिनखे, ओके। हाणे हीअ हिकु अलॻि लेबल ठही वियो जेको शो थींदो ॿाहिरि, जिते ॿियूं पोस्ट मुंहिंजा जिते जेके नोट आहिनि उन्हनि में किथे बि को लेबल लॻल न आहे, बल्कि हिनखे लेबल लॻल आहे त हीअ हिकिड़ी शाइरी आहे, ठीकु आहे, ओके। हाणे जेकॾहिं हिनखे मूंखे व्हाट्सअप या कंहिं बि जॻह ते शेयर करिणो आहे, फेसबुक ते, व्हाट्सअप ते, कंहिं दोस्त सां ईमेल में या मैसेज जे सूरत में, त हुनखे कीअं थो शेयर करे सघां। जस्ट आउं हुन पोस्ट ते क्लिक कंदुसि, क्लिक करण खां पोइ 3 डॉट आहिनि, हिननि ते क्लिक कंदुसि। हाणे तव्हां हिनखे कॉपी टू गूगल डॉक्यूमेंट करे सघो था ऐं सेंड वधीक कंहिं ॿिए एप्लीकेशन सां हिनखे मोकिले सघो था, ओके। हिन ते जीअं आउं क्लिक कंदुसि तव्हांजे साम्हूं इहे सभु एप्लीकेशनूं खुली वेंदियूं। क्लासरूम आहे, इहो गूगल जी एप्लीकेशन आहे, तमामु बहितरीनु आहे, हिन जे बारे में मां वीडियो ठाहींदुसि। में कंहिंखे मोकिलियां थो व्हाट्सअप ते अची करे, रहीम ॾांहुं इहो वीडियो मोकिलियां थो, शाइरी मोकिलियां थो, त तव्हां ॾिसी सघो था रहीम ॾांहुं उहो मैसेज वञी चुको आहे। त हाणे असां ईंदासीं कंप्यूटर में ऐं ॾिसंदासीं त कंप्यूटर में हिन जो कहिड़ो लुक आहे ऐं कंप्यूटर में ही कीअं हलंदी। जीअं तव्हां कंहिं कंप्यूटर जे ब्राउज़र में वेंदो, मिसाल तौरु आउं वञा थो क्रोम में वञण सां मुंहिंजे साम्हूं ही अची वियो, छो जो कि अॻु में आउं विंडो खोले चुको आहियां। ऐं गेट इट ते क्लिक करे तव्हांजे साम्हूं ही बिल्कुलु फस्ट टाइम अहिड़ो ई लुक ईंदो ऐं हिते तव्हां जेके मोबाइल में पोस्टूं कयूं हूंदियूं शो थींदियूं। बहरहाल हीअ वीडियो अॻु में रिकॉर्ड थियल आहे, मोबाइलुनि वारे वीडियो रिकॉर्ड खां हीअ अॻु में रिकॉर्ड थियल आहे।
ऐं हिते तव्हां इमेज वग़ैरह तस्वीरूं ऐं रिमाइंडर वग़ैरह हर चीज़ सेट करे सघो था बिल्कुलु मोबाइल वांगुरु। ऐं बिल्कुलु मोबाइल वारो जेको कुझु तव्हां नोट वग़ैरह जेके सेव कया हूंदा उहो हिते तव्हां ॾिसी सघो था। त उमेद आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। ऐं जेकॾहिं वीडियो पसंदि आई वीडियो खे लाइक कयो, दोस्तनि सां शेयर कयो ऐं पंहिंजी राय कमेंट में ज़रूरु लिखिजो। मां मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।